जोई थाणे ते बीठल 6 कुकड़नि मां 3 कुकड़नि जो केस ख़त्म थियण बावजूद मालिकी न थी, कुकड़ पुलिस लाइ मथे जो सूर बणियल। जोई पुलिस पारां 2 साल अॻु कुकड़नि जे मेल ते छापो हणी 20 जुआरियुनि खे 6 कुकड़नि समेत गिरफ़्तार करे लाकअप हवाले कयो वियो, जंहिं बाद गिरफ़्तार जुआरी ज़मानतूं कराए आज़ाद थी विया। जन त कुकड़ गुज़िरियल 2 सालनि खां जोई थाणे ते बीठल हुअण करे पुलिस लाइ मथे जो सूर बणियल आहिनि। जोई पुलिस मूजिबि 6 कुकड़नि मां 3 कुकड़नि जो केस ख़त्म थियण बावजूद मालिकी नाहे थी सघी, जंहिं जे करे 6 ई कुकड़ 2 सालनि खां जोई थाणे ते मौजूद आहिनि, जिन खे रोज़ानो 100 रुपयनि खां वधीक जो दाणो पाणी ॾिनो वञे थो। पुलिस जो चवणु आहे त केस मां अॼु थियल कुकड़नि खे वाइल्ड लाइफ खाते हवाले करण लाइ फर्स्ट सिविल जज जोही जी अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई वई, पर अञा ताईं को फ़ैसिलो अची नाहे सघियो। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु जोही थाणे ते क्रिमिनल केसनि में हथ कयल सामान मां कुझु खे बाहि ॾेई साड़ियो वियो, जॾहिं त हथ कयल हथियार पुलिस हेडक्वार्टर में जमा कराया विया। उनखां अलावा मुख़्तलिफ़ केसनि में हथ कयल मोटरसाइकिलनि जे मालिकी लाइ पिणु इश्तिहार ॾियारियो वियो आहे, पर गुज़िरियल 2 सालनि खां केस प्रॉपर्टी तौरु हथ कयल कुकड़नि जे बारे में को फ़ैसिलो नाहे थी सघियो। जोई पुलिस मूजिबि 6 कुकड़नि जो ख़्यालु कंहिं इश्तिहारी ॾोहारी जेतिरो ई कयो पियो वञे, जंहिं जे करे कुकड़ पुलिस लाइ मथे जो सूर बणियल आहिनि। अमर लाशारी, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, जोही।